टंडो आदम जे सुईकंदड़ शाख में ज़हरीलो पानी छोड़ करे पुछड़ी जे आबादकारनि खे पानी ॾियण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट पारां जोड़ियल टीम सुईकंदड़ शाख जे मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो करे जाइज़ो वरितो। जाइज़ो वठंदड़ टीम में असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम हुन्नैन तारिक शाहानी, एक्सीएन आबपाशी हाला डिवीज़न अता मोहम्मद ऐं दरख़्वास्त ॾींदड़ वकील ग़ुलाम रसूल कुरैशी शामिल हुआ। जुड़ियल टीम सभ खां पहिरियां राहू मौरी जो दौरो करे मालूमात वरिती। आबादकारनि पारां शिकायत कयल पाणी जो पंप जेको हिकु सियासी बाअसर पारां पंहिंजी फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी शाख में छोड़ करण लाइ लॻायो वियो हो, इन जो जाइज़ो वरितो जेको टीम जे अचण खां अॻु बंदि कयो वियो हो। इन बाद टीम सांद मोरी पहुची रोहिड़ी केनाल जे ॿोॾ वारे ख़राब पाणी जे सुई कंदड़ शाख में नेकाल करण लाइ लॻायल पंपिंग मशीनुनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे दरख़्वास्त दाख़िल कराईंदड़ वकील ग़ुलाम सरवर कुरैशी चयो त ज़हरीले पाणी पीअण ऐं ज़राअत जे लाइक़ु नाहे। पाणी जो केमिकली जाइज़ो वठण लाइ सैंपल वरिता विया आहिनि, जंहिंजो नतीजो जल्द पधिरो कयो वेंदो, जंहिं जी रिपोर्ट अदालत में जमा कराई वेंदी। उन मौक़े ते चौधरी अशरफ आराई, वरेरो मोहम्मद मूसा सांद, ग़ुलाम रसूल कातियार, हाजी मिठा ख़ान राहू, रईस ख़ादिम अली जमाली ऐं सवे आबादगार ऐं ॻोठाणा पिणु उते मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची